अदे मुख्तियार अहमद जो आखिरत ते भी ॻाल्हायो। क़ब्र, क़यामत, मौत, सकरात, पुलसरात ये विसरी वयूं। ये याद हुजन तो तू ज़िना करे, तू चोरी करे, तू व्याज खाए, तू जुल्म करे, तू मिस्कीनन के ईज़ाए, खौफ लिखी रब जो दिलन में। जन जे दिल में अल्लाह जो खौफ आ, जो ये मोमिना नालो बुधन दिल डकी वे। रहमान जाबाना हुए घुमंदा येड़े एहतियात सां मता कहीं केवल कहीं माकोड़े के का तकलीफ़ ना मानू दान्या मत। फज़ल जी नजर कई या रब। हाणे अंदाज़ो लायो मानू जोर दिनो अंग्रेजीअ ते त पुट वकील क्यों, ऑफिसर क्यों, हाँ इंजीनियर क्यों, जज क्यों, बस गूड़ियों नोटन जूं पो विझदो वञ पेजारन में मारे तक। सजी दुनिया रब को घुरे चवे तो मां दिया, पर जेके रोजानो कुरान दा पढ़नि उहे न घुरन तभी मां रब घुरन वारन को वधीक कुरान वारन खे ॾींदुसि। अण घुरियो ॾींदो मां। ये जेका ख़िदमत था माण्हू आलमनि जी कनि हिन जे करे। ये तो चाया तो घड़ीअ में सजो जहान आसूदो क्या, पर जहान न हलंदो। सब अमीर बेजारन दे जिन मजूरियों केर करे, खेतियों केर करे, जायूं केर ठाहे, सब हिकमत के मां दो जाना। गरीब भी क्यों, अमीर भी क्यों, मुझी हिकमत दौलत शाहे वडो खजानो कुरान। तोखे भलो न वञन कुरान वारा, पर जेके दरियान में मच्छूं जूं रहनि उहे भी कुरान वारनि लाइ दुआयूं जूं कनि। अण घुरियो कुरान वारनि खे ॾींदुसि जन्नत। तोखे रब सिंगारियो आ, तो में नारियूं, तो में बाग, तो में मेवा, तो में पट जा वगा, तो में सोनन जा कंगण, तो में वडन अखिन वारियूं हूरा। पर इंतजार कंहिंजे में आहे जन्नती जे कॾी ईंदा रोज़ानो कुरान पढ़ण वारा। कुरान वारन जे लाइ जन्नत इंतजार में आ। हे कुरान वारन के रब अण घुरियो थो ॾे। अञा पुट कुरान नथो पढ़ाए, हाफ़िज़ नथो करे, आलिम नथो करे। कुरान खां भॼण वारा सुख जी निंड न कंदा, भलो ग़रीब हूंदा, पर कुरान खे सुञातो अथऊं। इहे क़यामत वारे ॾींहुं आसूदा बण जी जन्नत में रवाना थी। वॾी मिल्कियत दा कुरान। असांजे नबी खे रब चयो ववजदक आइलन फअगना। आ त मिठियूं लोलियूं ॿुधाए कुरान जूं। हिन खां ॿाहिरि वञा कुर्सीअ तो ला, पर कुरान पढ़ा मन। अॼु हिन जा हुक्म मन न रब ज़ात ते नज़र कंदुई, न हुस्न ते नज़र कंदुई, न रंग ते नज़र कंदुई। रब चवंदी बाना तो मुंहिंजे कुरान खे सुञातो हो, आओ मां जन्नत सिंगारे छॾींदोमांइ। हे वलियनि जी ज़ियारत, इमामनि जी ज़ियारत, नबीअनि जी ज़ियारत, शहीदनि जी ज़ियारत, सिद्दीक़नि जी ज़ियारत, मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार, सोननि जे सरदार जो।
तो मां 70,000 नूरानी पर्दा परे करे मां रब भी पंजो दीदार कराया। अगे तो साईं अच्छी दाढ़ी यारो मौलाना एडे कमाल कुरान में ववजद गाइलन फअगना हगल बुध कुरान जी बड़ा सब छड़े वेंदे बंगला गारियूं बेजारा इते ढेका ब्या खाईंदई नौकर ब्या घुमंदई याद रखी छड़ कमाए उहे आजन के कुरान जो खजानो मिलियो। सजे मक्के में गरीब आसूदो कयो कंगे हीरा दिन लाल जवार मोती तो के वडी मिलकत कुरान निलम अजीम कुरान दिनो बड़ा नथा गलायो। अजीम कुरान भी तो खेलम सत्तन आयतन वारी सूरत फातिहा भी तो खेलम वलकद आतैनाक कुरान पढ़ा दे अमर दे कबर दे रहमत वसे पर जमात दे रहमत वसे थी जिसते आवाज तो वने रहमत वसे थी। एडा मानू ना आया जेको हजारन जे तादाद में आसमान को मलाक लही आया कुरान के बुधण ला अच्छी दाढ़ी थी आई अञा कुधा कम कबर में लह तो खबर पवई ना दीन के मजाक समझो थी। नंढड़ा बार था खिदमत कन हिन जे करे और रब बारन को भी कम वधो जेको फने खान बियो अबू जहल पान के छड़ाए रब बारन को माराए जहन्नम रसीद कराई छड़ियो। तू कम न कने दीन जो चे तो बयान इंदुस एड़ा आणींदुम माए ताई उहे पढ़ियूं तम एड़ा आणींदुम जेके मूंखे भी दोस्त रखदा मां रब भी उनके दोस्त रखन पढ़ां कुरान इनके निंद्र थी करे ली वेजो देखे अल्लाह फरमाई कुरान मजीद जे अंदर मां की कहूं मिठो कुरान ॿुधाए